जॾहिं अनुग्रह जे बारे में रोचक ॻाल्हि बाइबल में ॿुधाई वई आहे। विस्तार बाइबल में याकूब 4:6 में दुष्ट प्रवृत्ति ते हासिल करण लाइ जीत जे बारे में ॿुधायो लिखियलु आहे कि प्रभु असांखे अनुग्रह अनुग्रह ऐं अनुग्रह ॾींदा आहिनि त असां दुष्ट प्रवृत्ति सां जिकर करे इहो कयूं, हिमत न हारियूं ऐं जीवन में प्रभु प्रधानता ॾियनि था कि असां संसार में इहो विश्व रूप योग्य जेको आहे असां हुन सां समय कोन गुज़ारियूं, प्रभुअ सां गॾु समय न बितायूं ऐं पोइ पंहिंजे जीवन जो इशारो आहे। असां ईअं चवंदा आहियूं प्रभुअ खे, संसार में दोस्ती कंदा आहियूं ऐं चवंदा आहियूं कि असां सां ईअं छो थियो, ऐं उन जो कारण इहो आहे उन्हनि चयो असांखे अनुग्रह अनुग्रह उहो वधीक कमु अचनि ऐं जीत हासिल करे सघूं उन तां। ठीकु आहे, मां तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधायां थी जेकी समस्या आहे, मूंखे प्रभु इन में छड़ो प्लग विझणो आहे। अगरि मां इहो चवां कि मुंहिंजी समस्या वॾी आहे, मूंखे घटि अनुग्रह कोन खपे, मूंखे खपे कृपा, कृपा वधीक कृपा। ॾिसो, स्वर्ग में कोई मंदी कोन्हे को, तव्हांखे जेतिरी कृपा खपे ओतिरी तव्हांजे लाइ उपलब्ध आहे। तव्हांखे कृपा मिलंदव ऐं तव्हांखे उहो कृपा मिलंदव ऐं तव्हांखे खोड़ मिलंदव। ॾिसो, इन करे प्रभु इसराइली जे हर हिकु परिवार जी ज़रूरत जे हिसाब सां मानो ॾिनो, उहो ॾिनो, ऐं बाइबल में चयो आहे कि तव्हांखे वधीक मिलंदो, कंहिंखे बि घटि न, माण्हुनि जी गिनती ऐं उन जे हिसाब सां उहो मिलंदो। त तव्हांजी समस्या तव्हांजी नज़र में कंहिंखां बि वॾी थी सघंदी आहे, पर हिकु ॻाल्हि थोरी बि फ़र्क़ु कोन्हे, छो त प्रभु सबक़ु इन जो इहो ॾिनो आहे, तव्हांजी समस्या वॾी कोन्हे त तव्हांजो अनुग्रह बि घर न मिलंदो ऐं उहो घटि न थींदो। तव्हांजी समस्या जेतिरी वॾी ओतिरो अनुग्रह वॾो मिलंदो तव्हांखे, ऐं तव्हां उहो करे सघंदव जेको तव्हांखे खपे ऐं तव्हां सहन कंदव उहो सभु ॻाल्हियूं जंहिंसां तव्हांखे मिलियो आहे। त हिन जो इहो छा मतिलबु आहे, पंहिंजे बारे में बुरो मनो? ओ मां जाम अॻियां अची वई आहियां हिन संदेश में। छा संपर्क टुटल आहिनि? त कुझु माण्हुनि जो संपर्क प्रभुअ जे समर्थ हूंदो आहे ऐं जुड़ियल बि हूंदो आहे। इहा अनुग्रह जो थेपो आहे। ऐं अगरि मां इहो कयां, मुंहिंजे जीवन में ज्योति चमके, मुंहिंजे जीवन में प्रभु समर्थ थिए, प्रभुअ सां संपर्क पकड़णो पवंदो आहे ऐं उन प्रक्रिया में तव्हांजा फ्यूज़ उॾामी वेंदा आहिनि। हाणे मां अहिड़ी खोड़ ॻाल्हियूं सेखारियां थी जीअं तव्हांजे जीवन जो फ्यूज़ न उॾामी वञे। मां छोड़ो 3 ख़ासि ॻाल्हियूं सेखारींदमि, 3 मां हिकु ज़िक्र करे चुकी आहियां, अक्षमशीलता ऐं उहो गुस्सो ऐं प्यार न करणु। इहे ॻाल्हियूं तव्हांजो आत्मिक संपर्क तोड़े छॾींदियूं आहिनि। ॿिए शब्दनि में तव्हांखे इहो सिखणो आहे, सभु कुझु ठीकु आहे ऐं तव्हां सभु सही था कयो, पर तव्हांजे जीवन में इहो किन हूंदो आहे। आत्मिक रुकावट तव्हांजी प्रार्थना जो जवाबु, ऐं तव्हांखे प्रभु जो वादो आहे तव्हांखे जवाबु ॾींदो ऐं ज़रूरु ॾींदो। सभई चओ ज़रूरु ॾींदा। पर यादि रखो कि उहो जेको कान ॿुधंदा आहिनि। त हिते असां समय आहे कि असां इन माण्हुनि में इहो समय सिखूं। असां समय आहे त असां इहो सभु कयूं। असां सभु किथे न किथे समय को कुझु चवंदा आहियूं ऐं हर हिकु माण्हू इन तरीक़े सां पुठियां रहिजी थो वञे। छड़ो हेतिरो न, उहो जान में इहो ई करे छॾींदो आहे। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां उन जो मिसाल ॾींदा आहियो जेकी ज़रूरत हूंदी आहे, तव्हां प्रार्थना कंदा आहियो ऐं उन जो इंतज़ारु कंदा आहियो। प्रभु तव्हां सां वादो थो करे ऐं तव्हांखे उन जो इंतज़ारु करिणो आहे। असांखे सावधान हुजणु खपे इंतज़ारु करण जो, ऐं छुड़ो एतिरो न। ॿी ॻाल्हि जंहिंजे करे असांजो फ्यूज़ उॾामी थो सघे या शॉर्ट सर्किट थी करे प्रभु सां संपर्क टुटी थो पए, उहो आहे चुगली करणु। छो त अगरि तव्हां सही में कृपा जो स्वभाव सुञाणे वठो था, कृपा सदैव कृतज्ञता मनोवृत्तीअ सां जाॻाईंदी आहे। त असांखे केतिरा कृतज्ञ थियणु घुर्जे।
न ॼमियल कंहिंखे बि सही मायने में ख़बर आहे कि हुनखे चुगली करणु घुरिजे, छो त इहे उहे माण्हू आहिनि जेके नरक में वेंदा आहिनि। छो त प्रभु असां लाइ अहिड़ो कमु कयो आहे जंहिंजे मन में असांखे टपो ॾियणो आहे, तॾहिं बि असां चुगली करण सां कोन हटंदा आहियूं। मां मञींदी आहियां त चुगली करण खां पाप आहे। उप्स, मां नथी मञां, इहा नंढी कमज़ोरी आहे, इहा जीअण जी कोई तरीक़ो आहे। मां मञींदी आहियां कि इहो हिकु पाप आहे ऐं इन जो इहो लॻंदो आहे कि इहो चुगली जो हिकु आधार आहे, छो त शॉर्ट सर्किट जे करे प्रभु जो समर्थ टुटंदो आहे। केतिरा माण्हू सम्झनि था मां छा थी चवां। इहो जेको शॉर्ट सर्किट आहे इहो असांजे अंदरि आहे। उहे नंढी ॻाल्हियूं न आहिनि, असांखे ॻोल्हणियूं आहिनि इहे ॻाल्हियूं। 3 या 4 या 5 इहा तव्हांजे जीवन में केतिरी ॻाल्हियूं आहिनि, तव्हांखे उहो सिखणियूं आहिनि ऐं तव्हांखे हटाइणियूं आहिनि उहे ॻाल्हियूं जंहिंसां तव्हांजी आसीस रुके थी, ऐं तव्हां उहो पाण करे सघंदा आहियो ऐं तव्हांखे आसीस मिलंदी। आमीन। माण्हू इन क़िस्म जी सभाउनि में ईंदा आहिनि ऐं असांखे चिठियूं लिखंदा आहिनि जंहिंमें रोशनी जे बारे में चुगली हूंदी आहे। छा तव्हांखे मूंखे टीवी ते ॾिसंदा आहियो त पोइ रोशनी ज़रूरु आहे, इहा बिल्कुलु सही सुठी कोन्हे ऐं तव्हां इहा टीवी हलाईंदव। माण्हू हिते ईंदा आहिनि ऐं हुते ॾिसो, मां नथी चवां सभु ईअं न हूंदा आहिनि, पर कोई कोई ईअं हूंदो आहे हमेशह। पर हिते अचण वारा कुझु माण्हू असां सच में थकिजी पवंदा आहियूं। संगीत जो ॾाढो शोर हुयो। ख़ैर जवाननि खे इन तरीक़े सां संगीत वणंदो आहे। ऐं ॾिसो, हिकु ॻाल्हि इहा आहे, जेके संगीत जो शोर पसंदि कोन्हे उन्हनि जो उद्धार थियल 40 साल थी चुका आहिनि ऐं उहे बि कुझु कोन करे सघिया आहिनि इन जे बारे में। ॿुधो, मूंखे उहो शोर मचाइण जंगली संगीत पसंदि कोन्हे। मूंखे लॻंदो आहे कि असांखे उहे पुराणा गाना ॻाइणु खपे। हिते नई पीढ़ी बि आयल आहे, असांखे उन्हनि खे चर्च में आणणो आहे ऐं असां उन वांगुरु थी था सघूं। असांखे उन्हनि खे पाइणो आहे। आमीन। सच चवां त स्मोक मशीन मुंहिंजे लाइ मुसीबत आहे। स्मोक मशीन जी कल्पना मूंखे राज़ न आई, पर सभु चवंदा आहिनि इन सां माहौल ठहंदो आहे। मां चवंदी आहियां मुंहिंजे लाइ माहौल कोन ठहंदो आहे। पर जवाननि खे इहो वणंदो आहे, अलाए छो। इहो तव्हांजे लाइ आहे, मुंहिंजे लाइ न आहे, इहो तव्हांजे लाइ आहे। ऐं अगरि असां कुझु पल पंहिंजे बारे में सोचणु बंदि कयूं ऐं ॿियनि जे बारे में सोचूं त कहिड़ी ज़रूरत आहे कुझु ख़राबु सोचण जी। असांखे ॿियनि जे लाइ ॻाल्हियूं करणी पवंदियूं आहिनि जेके असांखे सुठियूं लॻंदियूं कंहिं महिल इहो पसंदि ईंदियूं आहिनि। पर हाणे ई मां सोचियो आहे हिन खे फिटिंग कयां। सभु माण्हू न, कुझु माण्हुनि जो फ्यूज़ उॾामी वेंदो आहे, बेशक उॾामी वेंदो आहे। चुगली करण में न फासो। प्रभु जो अनुग्रह मिलण खां पोइ चुगली न कयो। प्रभु मूंखे सेवादारी में खणण जो अनुग्रह कयो आहे। हाणे इन विषय में चुगली करण कुझु आहे ऐं मैं जाम दफ़ा कई आहे। प्रभु मूंखे माफ़ कंदो ऐं उहो टोकींदो आहे कि तूं चुगली छो थी करें, ईअं छो थी करें, तोखे ख़बर अथई। मां हिकु मॉल में वई हुयसि जिते मूंखे 25 दफ़ा रोकियो वियो। मां परेशान थी वियसि। इन ॻाल्हि जे करे मां चुगली पई कयां। प्रभु खे चयसि, अगरि तूं चाहे थो कि मां किथे बि न वञा, ओह माफ़ी ॾियो, माफ़ी ॾियो, माफ़ी ॾियो, माफ़ी ॾियो। ॾिसो, जॾहिं मूंखे कुझु करण जो अनुग्रह मिलियो आहे तॾहिं मां उन जे बारे में चुगली पई कयां ऐं पोइ मां प्रभु खे चवां पई मूंखे माफ़ी ॾियो। ऐं सॼे संसार में असां सुसमाचार चवंदा आहियूं। ओह हा, जाम दफ़ा असां जेको प्रभु खां घुरंदा आहियूं आख़िर में उहो हुन जे बारे में चुगली कंदा आहियूं। ओह माण्हू ख़ुशीअ में इहो मरी वेंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि जॉयस मायर मिनिस्ट्री में नौकरी मिले त असांजे इते करण खां सपननि जो इहो थींदो आहे। पोइ उनखे ख़बर पवंदी आहे त शायदि उन मूंखे न ॾिठई
ॾिसी फ़ोन करंदा आहिनि ऐं हमेशह यात्रा ते ईंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असां इहो कयो ऐं पोइ असां हुनजी महिनत करणी पवंदी आहे ऐं अचो तव्हां महिनत कयो ऐं पोइ जल्दी ई नौकिरी खे परमेश्वर जो ख़्यालु बहितरीनु चमत्कार मञंदा आहिनि ऐं हाणे उहे जेका माण्हू आहिनि ऐं चयल ॻाल्हियूं आहिनि जेकी सम्झी कोन था सघनि ऐं उहो न सम्झंदा मुंहिंजी ॻाल्हि खे उनजे बारे में चुगली करणु शुरू कंदा। तव्हां मां जाम माण्हू नौकिरी विञाए चुका आहिनि उन चुगलीअ कंदे कंदे ऐं हाणे ॿीहर चाहींदा आहिनि कि उन्हनि खे उहे माण्हू जेको तव्हांजो घोटु भेण आहे जंहिंजे बारे में तव्हां चुगली कंदा आहियो ऐं उहो कॾहिं अकेली हूंदी तव्हांजे हथ मां खसिजी वेंदी। ॾिसो त असां हिते चर्च में केॾो मज़ो था कयूं। हू प्रभु अचो फिलिपिन्स 2:14 में असां में कृतज्ञता जी मनोवृत्ति हुजणु खपे। तव्हां मां केतिरनि खे इहो सह न थींदो आहे जॾहिं तव्हां पंहिंजे ॿारनि लाइ हर शइ बंदोबस्तु कंदा आहियो ऐं तव्हांखे मिलंदियूं आहिनि चुगलियूं ऐं प्रभु खे बि ईअं ई लॻंदो आहे त प्रभु बि इहो ई सोचींदो आहे तव्हांजे लाइ। हिकु ॾींहुं बि बिना चुगली जे तव्हां गुज़ारे ॾेखारियो। फिलिपिन 2:14 में असां थोरो इहो पढ़ंदासीं। सभु कम बिना ॾोह तव्हां इहो करे सघंदा आहियो प्रभु जे ख़िलाफ़ तव्हां चुगली कंदा आहियो ऐं बिना शक जे कंदा आहियो। तव्हां चवंदा आहियो प्रभु इहो ख़िलाफ़ शिकायत कोन कंदा आहिनि पर मूंखे लॻे थो पाप जे जीवन में हमेशह शिकायत आहे। प्रभु तव्हां सां मूंसां गॾु आहियो तव्हांजी इच्छा पूरी थींदी। प्रभु मुंहिंजो वक़्तु तव्हांजे हथ में आहे मूंखे न वणंदो आहे। सॼा कम तव्हां कयो ऐं शिकायतूं बिना कयो। कंहिंजे करे दुकान जे बिना तव्हां शिकायतूं नथा कयो। शिकायतूं पंहिंजे घर सफ़ा करण था कयो। बिना शिकायत जे करे पंहिंजी काट था रखो ऐं शिकायत जे पंहिंजे कपिड़ा था धो ऐं बिना शिकायत जे तव्हां ईअं था कयो। प्रभु अॼु शिकायत कए बिना पार्किंग लेट मां पंहिंजी गाॾी ॿाहिरि कढो। ॾिसो हिते वेही करे सिखो था पिया ऐं प्रभु जी समर्थ खे कीअं जोड़ी सघंदा आहियूं ऐं पोइ चवंदा आहियो कि तव्हां कीअं करे सघंदव। प्रभु जी स्तुति थिए मां इहो कंदसि मां इहो कंदसि मां कार ॿाहिरि कढंदसि ऐं तॾहिं तव्हां अची करे इहो चवंदा आहियो कि ईअं छो थियो आहे ऐं जेकी आत्मा ऐं थोरी घणी अक्षमाशीलता हुजे ऐं काई ॻाल्हि जी चुगली न हुजे ऐं तव्हां कुझु चुगली न कयो छो त हिकु दफ़े अक्सर ईअं कोन थींदो आहे। असांखे संदेश ॿुधो आहे। मां हिते मनोरंजन जे लाइ न आई आहियां मां चाहियां थी तव्हां मटो। आमीन। पौलुस हमेशह आभारी रहियो प्रभु जे अनुग्रह जे लाइ। अनुग्रह अद्भुत ॻाल्हि आहे। फिलिपिन्स 4:6 चवंदो आहे कि कंहिं बि ॻाल्हि जी चिंता न कयो प्रभु तव्हांजी ॻाल्हि जी चिंता कंदो। प्रार्थना कयो धन्यवाद सां गॾु प्रभु जो सामनो कयो ऐं पेश कयो। महिरबानी उन बीज सिखींदो आहे जो तव्हांजे अंदरि हूंदी आहे। तव्हां वटि जेको आहे उन जे लाइ तव्हां चुगली कंदा आहियो। तव्हां वटि जेको आहे प्रभु खे ॾेई करे शिकायतुनि जो मौक़ो न ॾियो। पंहिंजी पाण समर्था जेको उहो सेखारे थो कि असांखे लिखियलु आहे इन में 3 दफ़ा उहो करे थो 3 दफ़ा धन्यवाद कंदो। सुबुह जो मंझंदि जो राति जो उहो हमेशह धन्यवाद कंदो आहे। उहो हमेशह अलार्म लॻाईंदो आहे कि प्रभु जो शुक्रगुज़ार कीअं कयूं। उहो हमेशह चवंदो आहे झुकी करे धन्यवाद चवंदो आहे ऐं बीहारींदो आहे कि प्रभु तव्हांजो धन्यवाद ऐं चवंदो आहे कि तव्हां ॾिसो कि प्रभु भलो कयो आहे ऐं दरवाजे ते बीह करे उन जी स्तुति थींदी आहे कि धन्यवाद करणो आहे। उन जे दरवाजे ते महिरबानी सां गॾु अचणु ऐं चवणु महिरबानी थींदी माफ़ी ॾियो। विश्वासियुनि जो फ्यूज़ उॾामण जी ॿी वजह इहा आहे कि उहो पाण ते तरस खाईंदा आहिनि। कुझु माण्हुनि खे प्रभु जी कृपा मिलंदी आहे
सॼे समर्थ सां गॾु उहो चवंदा आहिनि पाण खे पंहिंजे पाण ते तरस खाइणु बंदि कयो, मां वीचारो चवणु बंदि कयो, तरस खाइणु बंदि कयो ऐं छॾे ॾियो प्रभुअ ते। मूंखे तव्हांखे छड़ो एतिरो ई चवणो आहे कि अगरि तव्हांखे प्रभु जी स्तुति खपे, तव्हांखे इहो चवणो आहे कि तव्हां पंहिंजे पाण ते तरस नथा खायो ऐं अॻियां था वधो पंहिंजे जीवन में। तव्हां पाण तरस खाइणु छॾे ॾींदव। पर जॉयस, तव्हांखे ख़बर आहे त कोई मुंहिंजे जीवन में छो आयो आहे? ख़ैर तव्हांखे ख़बर कोन्हे मुंहिंजे जीवन में छा थियो आहे। तव्हांखे ख़बर कोन्हे। तव्हांखे छा लॻंदो आहे शैतान चुप वेठो आहे? असांखे परेशान कोन थो करे? बेशक कंदो। इहा ई ॻाल्हि आहे पंहिंजे जीवन में लागू हूंदियूं आहिनि जेके बि तव्हांखे हाणे मां तव्हांखे सेखारियां थी। ज़रूरी आहे कि मां आभारी हुजां प्रभुअ सां ऐं जुड़ियल हुजां, प्रभु जी महिर थिए तव्हां ते ऐं ख़बर पए तव्हांजी समस्या जेकी तव्हां सभिनीनि में आहे, इन भावना खे तव्हांखे हटाइणो आहे। जेकी समस्या तव्हांजे अंदरि आहे ऐं तव्हांखे जाम वधीक दुखी थियण जी काई ज़रूरत न आहे। तव्हां हा, हर कंहिंजे जीवन में पंहिंजो चोट हूंदी आहिनि, पर प्रभु जे समर्थ सां तव्हां हालतुनि खे खटी वेंदा आहियो। पर तव्हां पंहिंजे तरस ते झुकी न वञो। आत्मा करुणा महत्वपूर्ण थींदी आहे। मां काई मूर्ति जी पूजा नथी कयां, पर तव्हां आत्मा करुणा सां भरियल जे बारे में ऐं अहमियत ॾींदा ऐं सोचींदा आहियो मुंहिंजो छा थींदो, मुंहिंजो छा थींदो। तव्हांखे प्रभु जी आसीस कोन ॾिसंदी आहे। तव्हांजे जीवन में कुझु ग़लति थियणु लॻंदो आहे। तव्हांखे ॾाढो सावधान रहणु खपे। ऐं जेकी ॻाल्हियूं आहिनि तव्हां शैतान खे चाहींदा आहियो कि उहो अची करे पाण करे। जाम सालनि ताईं मूंसां ईअं थियो, मुंहिंजो शोषण थियो, पर मूंखे ख़बर आहे कि इहो कुझु 13 खां 8 सालनि जे विच में मूंसां 200 दफ़ा इहो थियो हुयो अत्याचार। न चओ कि मां अतीत खे नथी विसारे सघां। अगरि कोई मसीह में आहे त उहो नई स्तुति आहे। पुरानी ॻाल्हियूं गुज़री वयूं, ॾिसो उहे नई ॻाल्हियूं आहिनि। मां तरस खाइणु छॾे ॾिनो आहे। मां प्रभु खे चयो आहे तव्हां मूंखे आत्मा करुणा ॾियो पंहिंजे पाण में। मां मन में पंहिंजे वीचारनि सां न ॻाल्हाए सघां, सोचियां जीवन में छा थी करे सघां ऐं तव्हांजे जीवन में छा थो थिए। अगरि तव्हांखे इहो मुड़ी करे ॾिसणो आहे त तव्हां हिते छो आया आहियो? पंहिंजी अखियूं खोलियो ऐं तव्हां ॾिसो हिते अची करे। आमीन। असांखे 2 कन आहिनि, 1 वात आहे। हिन जो मतिलबु आहे असांखे वधीक ॿुधणो आहे, घटि ॻाल्हाइणो आहे। ॾाढो मज़ो थो अचे। तव्हां घणा इहो मञनि था पाण खे अहमियत ॾेई करे पाण ते तरस खाइण जे करे प्रभु जी सामर्थ खां कटिजी था सघूं। ऐं आख़िर में मां इहो चवणु चाहियां थी कि प्रभु जी सामर्थ खां असांखे थियणो आहे। ॿियो बि कारण आहे, प्रभु जी महिमा चुराए करे कोशिशि कयो। सॼो श्रेय पंहिंजे लाइ न रखो, प्रभुअ खे ॾियो ऐं कृपा वठो प्रभुअ जी, जंहिंजे बारे में तव्हां कयो था सभु कुझु। प्रभु तव्हांजो इस्तेमालु था कनि त तव्हांखे आसीस ॾियण खां तव्हांखे तरक़ी थिए ऐं अचानक तव्हांजी सॼी ॻाल्हियूं बेशक फ्यूज़ उॾामी वेंदो तव्हांजे आत्मिक जीवन जो। अचूं ॾिसूं। चौथे, हिन में हिकु ॻाल्हि जेको ध्यानु रखणो आहे तव्हांखे, इहो ॾिसणु अञा बाक़ी आहे कि प्रभु खे महिमा ॾियण वारा ज़ाइफूं या मर्द सां प्रभु छा चाहींदा आहिनि। सभिनीनि खे इहो ॾिसणो आहे। दुख जी ॻाल्हि इहा आहे कि प्रभु उन्हनि सां जॾहिं माण्हुनि खे इस्तेमालु कंदा आहिनि त उहो उन्हनि खे छा ॾींदा आहिनि ऐं उहो सोचींदा आहिनि कि प्रभु छा कयो आहे असांजे लाइ। उहो सोचींदा आहिनि, उॾामंदा आहिनि ऐं असां उॾामियो फ्यूज़। डैनियल 4:1 नेबूचदनेस्सर राजा हिकु तरफ़ देश देश ऐं जाति जाति जे माण्हुनि खे अलॻि अलॻि भाषाऊं ॿोलियुनि वारा जेतिरो धरती ते हुया ऐं सभिनीनि खे इहो वचन मिलियो। उहो वैज्ञानिक चमत्कार ॾेखारियूं ऐं उन प्रभुअ जे लाइ चयईं। ऐं प्रभु जो ॾेखार निराश केॾो वॾो आहे ऐं चमत्कारनि जेकी शक्ति हुई ऐं उन जे लाइ प्रभुअ जी पीढ़ी दर पीढ़ी हलंदी रही। जंहिंजे करे मां नेबूचदनेस्सर पंहिंजे भवन में चैन सां ऐं ख़ुशि रहंदो आहियां। मूंखे इहो वणंदो आहे। इहो उहो चवणो आहे, प्रभुअ खे ॾिसणो आहे,
उहो ई वॾो कमु आहे। जेकी सुठी ॻाल्हियूं तव्हां जीवन में पायूं आहिनि उनखे ॾिसो ऐं चमत्कार ॾिसो, निराशाऊं न विझो ऐं अद्भुत कमु ॾिसो जेको प्रभु तव्हां लाइ करे थो। उहा जेकी ॻाल्हि आहे उहो तव्हां ॾिसो। मूंखे ख़बर न आहे पर 30 वचन खां पोइ इहो थियो। जीवन जो उहो ई अध्यान आहे। 30 वचन मूंखे ख़बर कोन्हनि। 30 वचन जेका आहिनि लिखियलु आहिनि उहे 30 वचन खां ख़तमु थियण खां पोइ 29 पढ़ूं था, उन में लिखियलु आहे 12 महीना गुज़रण खां पोइ उहो बेबीलोन जे राज्य में टेले पियो मथे। इहो उहो बेबीलोन न आहे जेको मां वसायो हुयो। चरियाप जेके मां पंहिंजे बल ऐं सामर्थ्य ते राज निवास ठाहिण जे लाइ पंहिंजे प्राप्त खां वधाई हुई। इहो वचन राजा जे वात मां निकिरी वियो ऐं कोन ऐं तंहिंमहिल आकाशवाणी मां आवाज़ आयो, ओ राजा नेबूचदनेस्सर, तुंहिंजे विषय में इहो हुकुम आहे त तुंहिंजो राज्य हली वियो आहे तुंहिंजे हथ मां। इन जो फ्यूज़ उॾामी वियो, सभु ख़तमु थी वियो। प्रेरित 3 जे पहिरियों 13 वचन असां ॾिसंदा आहियूं। पतरस ऐं यूहन्ना मदद जे दरवाजे ते पासे गुज़रिया जिते आपाइज़ माण्हू पैसा पिया घुरनि। चांदी ऐं सोन उन वटि कोन को जेको उहो उनखे ॾेई सघनि ऐं उन जी मसीह सां इहो ॻाल्हि चई कि तुंहिंजो शुक्रगुज़ार आहे। हिकदमि माण्हू ठीकु आहे। माण्हू उनखां साड़ण लॻा, माण्हू उनखे चवण लॻा ऐं उन सां ॾिसंदे माण्हुनि खे छा जवाबु मिलियो। इहो प्रेरित 13:12 में आहे। ॾिसी करे पतरस माण्हुनि खे चए थो ऐं इसराइली में तव्हांखे इहो लॻंदो कि इंसान जेको हैरान आहे, अचरज आहे, उहो उन जी पंहिंजी मञियो असांजी पंहिंजी सामर्थ्य या भक्तीअ सां इन खे हलण फिरण सेखारियो आहे ऐं उहो क़ाबिल आहे। ऐं जेको प्रभु असांखे चयो आहे ऐं उन जी महिमा कई आहे, उनखे पकड़े करे उन जे वीचारनि सां उन्हनि खे इहे ॾेखारियो कि तव्हां उन वीचार सां तॾहिं उहो कंदव, तव्हां करे सघंदव, मां न। उन्हनि कयो आहे। असांखे इहो यादि रखिणो आहे, असांखे महिमा कोन चुराइणी आहे। हाणे बाइबल कुरिन्थियंस में चवणी आहे कि जाणी बुझे संसार जी निर्बल ऐं कमज़ोर ऐं चरिया पिया ॻाल्हियुनि खे, जेके संसार इहो सम्झी करे फिटी कंदा आहिनि कि उहे कॾहिं बि कम जा कोन आहिनि ऐं प्रभु उन जो इस्तेमालु कंदो आहे संसार में, तॾहिं माण्हुनि खे चुनींदा आहिनि ऐं प्रभु उन माण्हू खे चूंडी करे उन जो अंदाज़ो लॻाईंदा आहिनि जेके उहो पाए करनि। माण्हुनि खे चुनींदा आहिनि जेके वधीक पढ़ियल लिखियल कोन हूंदा आहिनि, ग़रीब हूंदा आहिनि, पंहिंजो पैसो न हूंदो अथनि ऐं उन सां गॾु रहंदा आहिनि। उहो भाग वठंदा आहिनि पंहिंजे पाण सां तव्हां वञो मां गॾु आहियां। उहे इब्राहिम खे चयो हुयो कि तूं हुते हली वञ, मां तोसां गॾु आहियां, पुठियां पुठियां वञ, मां पक ईंदसि, तोखे ख़बर अथई, तूं वञ, मां तुंहिंजे पुठियां अचां थो। अब्राहम जे बारे में मूंखे इहो जाम वणंदो आहे जेको बाइबल में लिखियलु आहे। उहो चवंदा आहिनि त तूं निकिरी वञ, मां तोसां गॾु आहियां। हिकु ॻाल्हि यादि रखिजो, हर विश्वास में चई विश्वास आहे मूंखे प्रभुअ ते, मुंहिंजो भरोसो आहे कि तव्हां सां गॾु आहे, उहो तव्हांखे चूंडींदो आहे ऐं तव्हांखे ख़बर पवंदी आहे त तव्हां माण्हुनि में कीअं शर्मिंदगी थींदी आहे ऐं जंहिंजे करे तव्हां खामी प्रभु वरितई उन जी महिर ऐं अॼु बि विसरी विया आहियूं किथां आया आहियूं। उहे वॾा ऐं महान कम जेके प्रभु कंदा आहिनि, उहे चमत्कार प्रभु कंदा आहिनि ऐं इन करे मां तव्हांखे ॿुधायां थी, हिकु राष्ट्र जेको रूप सुञाणींदा आहिनि। देव असांखे ॿुधायो त असांखे भुलिजी विया आहियूं अमेरिका किथे हुयो, हाणे आहे। थोरे वक़्त में ई इहो सॼो राष्ट्र सॼे संसार में बलवान थी वियो। इहो प्रभुअ जे करे आहे। इहो हेतिरो मुश्किल छो थी वियो आहे माण्हुनि जे लाइ ॾिसण में, जेको प्रभु करे थो राष्ट्र जे लाइ, ऐं उहो उन जे करे हुयो। हिकु कारण ॿुधायो जेको माण्हू तव्हांखे ॿुधाए सघे प्रभु पाण प्रभुअ खे हटाइण छो चाहींदा आहिनि, उहो हटाइण छो चाहींदा आहिनि प्रभुअ खे।
हर ॻाल्हि मां हटाइण छो चाहींदा आहिनि, स्कूल मां हटाइण छो चाहींदा आहिनि, भितियुनि मां हटाइण छो चाहींदा आहिनि। ईअं न कयो। जेको तव्हां क्रिसमस वांगुरु ॾिसंदा आहियो ऐं इहो कोन कंदासीं। प्रभुअ खां असां साबित कंदासीं कि असां पाण ॿियनि जी मदद कंदासीं ऐं परे न रखंदासीं उन्हनि खे पंहिंजे पाण सां, ऐं उहो प्रभु असां सां गॾु आहे, असां न कंदासीं। आमीन। ऐं उहो हिकु ॻाल्हि नथा सम्झी सघूं, जॾहिं उन्हनि स्कूलनि मां प्रार्थना ऐं 10 हुकुम हटाए छॾिया आहिनि, तॾहिं खां स्कूल में सभु कुझु मटिजी वियो आहे ऐं इहो बदिलाव विनाश जी तरफ़ वधी रहियो आहे। इन जी जांच लाइ नियुक्त कयल विशेष ज्ञान खे सफलता छो नथी मिले? उहे चवंदा आहिनि असांखे इन तरह जे धर्म सां जुड़ियल ॻाल्हियुनि खे अलॻि रखणु घुर्जे, प्रभुअ खे परे करणु घुर्जे। हासिल कोन थींदो, कुझु हासिल न थींदो तव्हांखे प्रभुअ खे अलॻि करे। तव्हांखे कुझु हासिल न थींदो तव्हांखे प्रभुअ खे अलॻि करे। असांखे सिखणो आहे त असां पंहिंजी भावनाउनि खे कीअं संभालियूं ऐं ईअं न कि उहे असांखे संभालण लॻनि। इहो सिखणो आहे, ज़रूरी आहे। पंहिंजी भावनाउनि खे असां परे रखूं, भावनाउनि जे बहाव में वञणु छॾे ॾियो, सिखो उन ते कीअं काबू कबो आहे। तव्हांखे शायद ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दर कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिं करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीह जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।